नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबर जो सिलसिलो जारी है। मांगे ठठे का खबर ॾिना तो गुज़िरियल रात मकली ते पयल तेज़ तूफ़ानी बरसात दौरान मोटरसाइकिल ते पंहिंजे घर वेंदे मकली लग ॻोठ बाबू गंदरो जे रवासी मेहार वलद खेरो गंदरो मथां पाड़ेसरी शबीर उर्फ़ काका मेमण जे घर जी दीवार किरण सबबि मेहार गंदरो फ़ौत थी वियो। फ़ौत थींदड़ शख़्स मेहार गंदरो घर जो अकेलो कमाईंदड़ हो। ॿिए तरफ़ फ़ौती शख़्स मेहार गंदरो जे वारसनि बाबू गंदरो लखा ॾिनो उर्स गंदरो ऐं ॿियनि चयो त ठेकेदार गुलाम शबीर उर्फ़ काका मेमण असांजे ॻोठ भरिसां रोड किनारे ते प्लाट ते ॾिनल चौदीवारी इंतिहाई ज़बूर हाथ भरण लाइ असां काफ़ी वक़्त खां ठेकेदार गुलाम शबीर उर्फ़ काका मेमण खे चवंदा पिया अचूं। इहा चौदीवारी ज़बूर हाल बणिजी वई आहे, जेका कंहिं बि वॾे नुक़सान जो कारण बणिजी सघे थी, जंहिं करे उन जी फ़ौरन मरम्मत कराए ॻोठाणनि खे इम्कानी नुक़सान खां बचाए वञे। पर मज़कूरा बास ठेकेदार गुलाम शबीर उर्फ़ काका मेमण असांजे का बि ॻाल्हि न ॿुधी ऐं गुज़िरियल राति इहा दीवार किरण करे घर जो अकेलो कमाईंदड़ मेहार गंदरो फ़ौत थी वियो, जंहिं जी मौत जो ज़िम्मेवार उहो बास ठेकेदार गुलाम शबीर उर्फ़ काका मेमण आहे। हिन पिण एसएसपी ठठे समेत वसवारनि खां मुतालबो कयो त थाणे इंसाफ़ करे मेहार गंदरो जे खून सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में सख़्त एहतिजाज कयो वेंदो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।